नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां सां ख़बर शेयर कंदासीं। वफ़ाक़ी काबीना तोशाखाना में मिलंदड़ सूखड़नि जो रिकॉर्ड पधिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। बिजली जो ब्रेकडाउन ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। इजलास में तोशाखाना जो रिकॉर्ड क्लासिफाइड न रखण जो फ़ैसिलो कंदे नई पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। हुकुमराननि खे मिलंदड़ सूखड़ियूं मंज़र आम ते आंदियूं वेंदियूं। अवां खे अपडेट कयूं त असुल क़ीमत अदा करे ई तोशाखाना जूं शयूं ख़रीद करे सघबियूं। इजलास में बिजली जे डिघे ब्रेकडाउन ते वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर ब्रीफिंग ॾिनी आहे। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में तोशाखाना जो रिकॉर्ड क्लासिफाइड न करण जो फ़ैसिलो कयो वियो। हुकुमराननि खे मिलंदड़ सूखड़ियूं मंज़र आम ते आंदियूं वेंदियूं। असल क़ीमत अदा करे ई तोशाखाना जूं शयूं ख़रीद करे सघबियूं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में फ़ैसिला कया विया आहिनि। अवां खे ॿुधायूं, इजलास में बिजली जे डिघे ब्रेकडाउन ते वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर बि ब्रीफिंग ॾिनी आहे। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। अवां खे अपडेट कयूं त वफ़ाक़ी काबीना तोशाखाना में मिलंदड़ सूखड़ियुनि जो रिकॉर्ड पधिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत में इजलास थियो। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KT न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी काबीना जो जेको अॼोको इजलास आहे उन में वफ़ाक़ी काबीना इहो फ़ैसिलो कयो आहे त डेटा जेको तोशाखाना जो डेटा आहे उनखे पब्लिक कयो वञे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में इहो फ़ैसिलो थियो आहे। शहबाज शरीफ जे सदारत हेठि इहो फ़ैसिलो थियो आहे ऐं जंहिंमें मुल्क जी मजमूई सियासी ऐं मुआशी सूरत-हाल ते जिते गौर वीचार कयो वियो आहे उते ई वफ़ाक़ी काबीना इहो फ़ैसिलो कयो आहे त तोशाखाना जो जेको डेटा आहे हेसिताईं सरबराहन ममलिकत खे जेके मिलियल डेटा जेके तोहफ़ा आहिनि उन्हनि तोहफ़नि जा तफ़सील पब्लिक करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी।